मिनिमम जो कैलकुलेट हुई है राहत इंक्रीज वो पास की जाए और इस तरह हाई स्पीड डीजल की कीमत में 19 पे 90 पैसे का इजाफा किया जा रहा है, जिसके बाद नई कीमत जो 273 रुपये 40 पैसे होगी और पेट्रोल की कीमत में 19 पे 95 पैसे का फी लीटर इजाफा करके इसकी जो कीमत है वो 272.95 रुपया होगी। ये फौरी तौर पे अब नाफजुल अमल होगी इस अनाउंसमेंट के बाद। वफाकी हुकूमत वींदे वींदे आवाम से पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महांगो थी वियो। डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फी लीटर वाध। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा वाध कई वई। नाणे वारो वफाकी वज़ीर इसाक डार चवे थो नवां अघ फौरी तौर ते लागू हूंदा। आलमी मंडी में पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध थी आहे। IMF सां मुआहिदे सबबि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो पियो। पेट्रोलियम जी शयुनि जे अघनि में वाध अवाम जूं दाहूं कढी छॾियूं। सिंध वासियुनि बि पेट्रोल जी क़ीमतुनि में गाटे तोड़ वाध खे रद्द करे छॾियो। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोल जे अघनि में वाध करे हुकूमत नाहक करे छॾियो आहे। हुकूमत 5 रुपया पेट्रोल घटाए 20 रुपया वधाए वॾो ज़ुल्म कयो आहे। असांजी सरज़मीन केतिरनि ई मैदनियात सां मालामाल आहे। असां सभिनी जी मुआशरती ज़िम्मेवारी आहे त असां गॾिजी मुल्की मईशत में किरदारु अदा कयूं। हुकूमत समूरनि इदारनि जे सहकार सां SIFC जो क़याम यकीनी बणायो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पाकिस्तान मिनरल समिट खे ख़िताब। हुन चवणु आहे त अमन ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते गामज़न रहणी इस्तक़ामत आहे। मैदनियाती मनसूबा आवाम जी तरक्की जो ज़ामिन आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु भेरो ॿीहर भारत खे ॻाल्हियुनि जी आज़ करे छॾी। संदसि चवणु आहे त तकरारनि जे पुरअमन हल ते यकीन रखूं था। जंगियूं मसइलनि जो हल नाहिनि। ॻाल्हियुनि सां अॻिते वधी सघिजे थो ऐं असांखे पंहिंजा वसीला अवामी मुफ़ादनि ते ख़र्च करणा पवंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में मिनरल सीमेंट जे इजलास खे ख़िताब। चवे थो नेब माण्हुनि खे सियासी इंतकाम जो निशानो बणाईंदी रही। करप्ट माण्हुनि जे करप्शन खे नज़रअंदाज़ कयो वियो। बदकिस्मती सां मुआशिरो विराइजी चुको आहे। माण्हुनि जे ज़हननि में ज़हर भरियो वियो। छा अहिड़ी सूरत हाल में मुल्क जी तरक़ी लाइ कमु करे सघिजे थो? इन जो जवाबु नाहे। थरकोल दुनिया जे वॾनि कोयले जे मनसूबनि मां हिकु आहे। रेकोडिक जो मनसूबो मुल्की तारीख़ में ख़ासि अहमियत रखे थो। गुज़िरियल 75 सालनि में असां पंहिंजी क़ीमती दौलत ते ध्यानु न ॾिनो। सुप्रीम कोर्ट सिविलियन जे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट जी जोड़जक बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस उमर अताब इंदियाल रिमार्क्स न आहिनि त अञा इन मामले ते मुशावरत कंदासीं। मुशावरत मुकमल थी वई त जल्द मुनासिब राय खां आगाह कंदासीं। जेकॾहिं मुशावरत मुकमल न थी त सुभाणे आगाह कयो वेंदो। ऐं मादनियात जे इनकलाब सां मुल्क में रोज़गार जा अणगणिया मौक़िया पैदा थींदा। मादनियाती इनकलाब सां मुल्की बरामदनि में नुमायां वाध थींदी। परॾेही सीड़पकारनि खे मुल्क में भलीकार चवंदासीं। ज़राअत, लाइव स्टॉक, IT ऐं मादनियात जे मैदान में जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल थींदी। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक मलिक जो पाकिस्तान मिनरल सीमेंट जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब चवे थो मादनियाती इनकलाब जा 3 मक़सद आहिनि। मुल्क में नंढा वॾा इंडस्ट्रियल ज़ोन बणाया वेंदा। इंसानी ऐं माहौलियाती तहफ़ुज़ लाइ वाज़ह मनसूबाबंदी थींदी। सीमेंट जो मक़सद सिधी रीत परॾेही सीड़पकारी खे वधाइणु आहे।